दोस्तों, चङाई जो बदिलो चङाई, बुराई जो नतीजो बुरो। ऐं कूड़ ते क़तल। उमेद आहे त हीअ कहाणी इन टॉपिक ते आहे। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। हलूं था कहाणी जे तरफ़। हाणे साईं मुंहिंजा हिकिड़ो बादशाह चयो वज़ीर खे त वज़ीर हलूं था अॼु शिकार ते। त वज़ीर चवणु लॻो त चलो ठीकु आहे। वज़ीर हसद साड़ ऐं बुराई करण वारो। चङाई त कंहिंसां करे न, पर बुराई जंहिंसां कंहिंसां कंदो हो। अबा इत रखे बादशाह वज़ीर कुछ साण सिपाही ॿ टे अबा हाणे निकिता शिकार जे लाइ। हाणे साईं अचनि पिया, हिकिड़ो रस्तो वठियो त हाणे उन रस्ते तां हिकिड़ो फ़क़ीर हिकिड़ो वियो पे घस वठियो पंहिंजो। हाणे बादशाह हुजे गॾु वज़ीर हुजे, कुझु साण सिपाही हुजनि साईं। हाणे शिकार जे हवाले सां साईं अचनि पिया। वज़ीर तो ख़बर है बुराई करण वारो माण्हू। वज़ीर आयो ठका कराई उन फ़क़ीर खे घोड़ो जॾहिं फ़क़ीर खे लॻो वज़ीर वारो त फ़क़ीर वञी हेठि किरियो। मिटी धूड़ थी वियो फ़क़ीर। अब हाणे बादशाह बि ॾिठो, कुझु सिपाहियुनि बि ॾिठो, वज़ीर हुनखे माना धिको ॾिनो। हाणे बादशाह त उन महिल वज़ीर खे चई न सघियो। अब हाणे बादशाह ॾिठो त फ़क़ीर कुझु चवंदो कुझु कंदो इन खे, पर फ़क़ीर उथियो कपिड़ा छंडे ऐं माठ करे वरी वञणु लॻो। त बादशाह वरी घोड़ो फेराए ठक सलामत अबा फ़क़ीर वटि। फ़क़ीर चवणु लॻो फ़क़ीर ॾे ख़बर, जॾहिं वज़ीर मुंहिंजे तोखे घोड़ो हयो, तोखे घोड़ो वञी लॻो वञी पट ते किरे, कपिड़ा तुंहिंजा सफ़ा धूड़ थी हलिया ऐं तो उनखे कुझु न चयो। फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, जेको चङाई करे न जी हाओ, जी उन सां कजे चङाई जी हाओ, ऐं जी जेको बुराई करे बुरो करे उन सां बुराई न कजे। चियो वरी कीअं, चियो वरी ईअं। हाणे जेको ॾिस चङाई करे त माण्हू उन सां चङाई करे इहा ॻाल्हि ठहे, चङाई जो बदिलो चङाई जी हाओ। जी हाणे जेको बुराई करे थो न, अॻियो हमरा जेको पाण सां बुराई करे थो जी हाओ, जी उन सां बुराई न करणु खपे, इहो ग़लति कमु आहे। जी पोइ चीन जो नतीजो आहे जेको बुराई करे थो न उनखे पाण ई उनजी बुराई पुॼंदी। जी सफ़ाई जी सफ़ाई। अब फ़क़ीर जी ॻाल्हि बादशाह खे लॻी वई दिलि सां। बादशाह चवणु लॻो त भणिया फ़क़ीर वाह जी ॻाल्हि कई अथई। बुराई जेको करे थो उन सां माण्हू बुराई न करे, उनखे उनजी बुराई मारींदी, ऐं जेको चङाई करे उन सां माण्हू चङाई खणी करे। जी हा बादशाह सलामत, ईअं ई ॻाल्हि आहे। यार माण्हू तूं कमु जहिड़ो, तूं हाणे हल मूं वटि मुंहिंजो सलाहकार थी रह। पघार तोखे तमामु ख़ासो ठीकु ठाक हिकिड़ो रहण जे लाइ घर बि ॾींदोसीं, हल मूं वटि। फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, तव्हां आहियो बादशाह माण्हू जी हाओ। चवां बादशाह जा कई कोल वचन वाइदा हिॾावना हूंदा आहिनि, कई ॻाल्हियूं हिॾावना तव्हां कंदा आहियो। ची इहो वरी कीअं, ची कीअं वरी कीअं। ची हिकिड़े बादशाह जो मूं वटि किसो आहे, कहाणी आहे, उहो बि तोखे आउं ॿुधाइणु चाहींदुसि। जी चलो ठीकु आहे, पोइ तूं हल, फ़िलहालु हल तूं मुंहिंजे महल, ऐं पोइ जेको आहे तूं मूं वटि सलाहकार थी रह, ऐं तुंहिंजो किसो ऐं कहाणी जेका आहे न बादशाह जे नाले जेका तूं चवीं पियो ची हाओ, ची उहो बि खणी मूंखे ॿुधायां, फ़िलहालु तूं हल। अब हाणे बादशाह उन फ़क़ीर खे वठी ठक सलामत पंहिंजे महल में। हाणे वज़ीर खे त बाहि लॻी वई, हसद साड़ हुनजी दिलि में हुई, हर कंहिं सां बुराई कंदो हो। वज़ीर सोचियो त हिन फ़क़ीर जो को न को बिलो कजे, हितां हिन खे कढिजे। ही अची हिते वेही रहियो आहे, बादशाह बि हिनखे सलाहकार बणाए रखियो आहे पाण वटि, पर हिनखे आउं कढंदसि सही हितां। अबा वज़ीर दिलि में इहा माना प्लानिंग ठाहे छॾी। हाणे बादशाह चयो फ़क़ीर खे त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, हाणे तो जेको चयो पियो न किसो कहाणी, त बादशाह जा कोल वचन हिॾावना वाइदा कयूं अथनि, हाणे खणी इहो किसो या कहाणी बि खणी ॿुधा। फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत बिल्कुलु तोखे ॿुधायां थो। जी फ़िलहालु हिकिड़ो बादशाह जी हाओ, बादशाह ते रपाक पाण, पर हिन फानी जहान जो बादशाह जी हाओ। चाहे उन बादशाह जो अहिड़ो सिस्टम ठाही, हुन अहिड़ो कानून ठाहियो जी जेको बि मुंहिंजी बादशाही में कूड़ हणंदो न उनखे क़तल कयो वेंदो। जी हा जी वाजो कानून उन बादशाह जो। जी पोइ छा थियो, जी पोइ छा थींदो। हाणे बादशाह सोचियो त हाणे आउं ई लिबास चेंज करे वञी मुंहिंजी बादशाही में फेरो ॾियां, त जीअं मूंखे ख़बर पए त केरु तो कूड़ हणे केरु तो सच ॻाल्हाए। जी पोइ बादशाह निकिरी पियो। हाणे बादशाह लिबास चेंज करे बदिली करे अब हाणे ठक सलामत पंहिंजी बादशाही में हिते हुते ॻोठनि में रुलंदो नेठि आयो हिकिड़े सेठ वटि। हिकिड़े सेठ जो दुकानु हुजे, वॾो कारोबार हुजे, ठीकु ठाक हुजे, बादशाह जीअं हाणे लिबास वग़ैरह चेंज हुजे पंहिंजो, ठक सलामत अची हवा उते सेठ वारे दुकान ते। हाणे उन सेठ न सुञातो त कोई हीअ बादशाह आहे। हाणे बादशाह त आयो अची हाल अहिवाल कई उन दुकान वारे खां पुछा बुछा करणु लॻो। त हाणे बादशाह सोचियो हाणे हिन सां पहिरीं हाल अहिवाल कजनि त ॾिसां त ही कूड़ तो हाणे सच तो ॻाल्हाए। जी हाणे बादशाह हुनखे चवणु लॻो त सेठ ॻाल्हि ॿुध, तुंहिंजा पुट घणा आहिनि। जी सेठ चवणु लॻो त पुट मुंहिंजा ची ॿ आहिनि। जी ॿ आहिनि, जी हा ॿ आहिनि।
ची पोइ भला तुंहिंजी मिल्कियत घणी आहे? ची हू चवणु लॻो त मिल्कियत मुंहिंजी ची 30,000 रुपया आहे। ची 30,000? ची हा। ची पोइ भला उमिरि तुंहिंजी घणी आहे? ची उमिरि मुंहिंजी वधि मां वधि 25 साल आहे। ची 25 साल आहे? ची हा 25 साल मुंहिंजी उमिरि आहे। बादशाह सोचियो त हाणे ही हमरा हाणे त कूड़ थो, ही उमिरि हमरा जी 55-60 साल जो ही हमरा लॻे पियो, उमिरि पंहिंजी 25 साल ॿुधाए पियो। इन ॻाल्हि मुंहिंजा ई ख़बर पवे पई त हिन जेको बि चयो आहे सभु कूड़ आहे। अबा हाणे एतिरो कुझु हमरा उन बादशाह खे चयो। बादशाह बि खणी उतां जेको निकितो, सिधो आयो पंहिंजे महल। खैरनि जो ॿिए ॾींहुं सुबुह जो घुराई पंहिंजे वज़ीर खे चवणु लॻो त वज़ीर ॻाल्हि ॿुध, फिलाणे हंधि हिकिड़ो सेठ हिकिड़ो दुकान वारो आहे। ची हाओ ची आऊं पंहिंजे हिसाब सां लिबास वग़ैरह बदिली करे ॾांहुं वियोसि। हाल अहिवाल हुन खां मूं वरिता त मुंहिंजो कानून सख़्तु आहे त जेको कूड़ हणंदो उनखे क़तल कयो वेंदो। सो मूं हुन खां पुछा बुछा कई त हाणे हुनजी उमिरि तूं ॿुधा त घणी हूंदी? वज़ीर चवणु लॻो त बाबा हाणे उनजी उमिरि घटि मां घटि 55-60 साल जी उमिरि हूंदी। जी हुन उमिरि त मूंखे 20 साल ॿुधाई, 25 साल जी उमिरि मूंखे हुन ॿुधाई आहे। 25 साल उमिरि जी ॿुधाई आहे। ची हाणे तूं जो चवीं पियो इन हिसाब सां त इन कूड़ हयो? ची हाओ हयो कूड़ जी। ऐं ची ॿियो हुन खां पुछा कयमि त हुन जा पुट मूंखे 2 ॿुधाई, भला हिन जो औलाद घणो आहे? वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत हुनखे 6 पुट आहिनि। ची 6 पुट? ची हा 6 पुट आहिनि। ची इहो बि मूंसां हुन कूड़ आहे। मूंखे ची मुंहिंजा 2 पुट आहिनि। अच्छा ची इहो त कूड़ आहे। ची पोइ भला मूं हुन खां वरी इहा पुछा कई। वज़ीर खे चवणु लॻो त मूं इहा बि पुछा कई त मिल्कियत तुंहिंजी घणी आहे? ची मिल्कियत मूंखे ॿुधाई 30,000 रुपया। ची पोइ मिल्कियत हिन वटि घणी हूंदी? बादशाह चवणु लॻो वज़ीर खे। वज़ीर चवणु लॻो त मिल्कियत हिन वटि घटि मां घटि लाखों रुपया हूंदा हिन वटि। एतिरी मिल्कियत जेका तव्हांखे ॿुधाए थी थोरी हूंदी। त बादशाह चवणु लॻो त भणिया पोइ इहो त ची माना हिन सरासर माना जेको त कूड़ मूंसां हयो। ची कूड़ त इहो कूड़ हयो आहे त। ची इन खे पेश कयो वञे मूं वटि। अबा विया वञी उन दुकान वारे खे झले अची हिते कयूं हाज़िर बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो उन सेठ दुकान वारे खे जी ॻाल्हि ॿुध, जेको बि कुझु तो चयो मूंखे तो सभु तुंहिंजो माना इहो कूड़ हो। तो मूं वटि इहो ई आहे जेको कानून जेको आहे जो कूड़ हणंदो हुनखे क़तल कयो वेंदो। हाणे सचाई ॿुधा तोखे क़तल कंदासीं। क़तल त हुए तोखे कंदासीं, तो कूड़ हयो आहे। पर हाणे इन बारे में कोई सचाई ॿुधा। त हिते सेठ चवणु लॻो त बादशाह सलामत बिल्कुलु जेको कुझु आहे तव्हांखे ॿुधाइबो। ची ॿुधा। ची पोइ भला सही सही ॿुधा तुंहिंजी उमिरि घणी आहे? ची उमिरि मुंहिंजी 25 साल। ची 25 साल जी 25 साल जो तूं लॻी कोन थो, 55-60 साल जो लॻी वेंदो। ची बिल्कुलु बादशाह सलामत आऊं एतिरो आहियां। ची हाणे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी जेकर उमिरि ॿधिजे 55 साल त इन में बादशाह सलामत 10 साल मूं माना ईअं ई पंहिंजे बचपन में विञाया। ची हाओ। ऐं जी 25 साल जेका उमिरि ॿुधायां पियो आऊं, जे मुंहिंजा 25 साल जेको आहे सो मूं अलाह जी इबादत कई। ऐं बक़ाया जेका ॿी उमिरि आहे सा माना वई मुंहिंजे गुनाहनि में ग़लति कमु कया, सो उहा उमिरि मुंहिंजी कंहिं कम जी कोन्हे। 10 साल मुंहिंजा बचपन में विया हलिया, बाक़ी 25 साल मुंहिंजे कम जा आहिनि। जंहिं मुंहिंजे मूं अलाह साईं जी इबादत कई, को गुनाह न कयो, नेकी वारा कमु कया, त हाणे उहा ई उमिरि मुंहिंजी लेखबी आहे। उहा ई लेखां थो त मुंहिंजा 25 साल उमिरि जा आहिनि। बादशाह चवणु लॻो भेण वाह जी ॻाल्हि कई अथई। ची पोइ भला औलाद तुंहिंजा 6 छोकिरा ऐं तो 2 मूंखे ॿुधाया, इहो वरी कीअं? ची बादशाह सलामत जेके 2 मुंहिंजा छोकिरा आहिनि सो तमामु सुठा नेक दिल, अलाह जी इबादत करण वारा, सुठा कमु करण वारा, नेकी वारा कमु करण वारा, फरमान बरदार मुंहिंजा आहिनि। सॾ ते मूंखे सॾ ॾियनि था। ऐं जेके 4 छोकिरा मुंहिंजा आहिनि सो माना जुआरी, नशाई, न अलाह जे पासे, न नेकी वारा कमु, रुॻो गुनाहनि वारा कमु। तो सम्झ मुंहिंजा पुट कोन्हे न, मूंखे पुछनि ई कोन, मूंखे भाइनि ई कोन, न फरमान मुंहिंजा पुट आहिनि। सम्झ मुंहिंजा 2 पुट थिया आहिनि। तंहिंजे करे आउं ॿुधाईंदो आहियां उमिरि मुंहिंजी 25 साल जेका मुंहिंजे कम में आई इबादत में अलाह साईं जे। ऐं छोकिरा मुंहिंजा जेके 2 मुंहिंजे कम में आहिनि सो उहे 2 छोकिरा ॿुधाइनि। जी भेण वाह जी ॻाल्हि कई। चई भला मिल्कियत वारो, मिल्कियत तो वटि लाखों रुपया आहे। ची बादशाह सलामत लाखों रुपया मिल्कियत मूं वटि आहे, पर मुंहिंजे कहिड़े कम जी? ची इहो वरी कीअं? ची उहा पोयां जेका आहे सो पोयनि खे ई कमु ईंदी, मूंखे हुन मञा टको रुपयो बि न मिलियो। सो को हुनखे बाक़ी सिर्फ़ु 30,000 मूं तोखे ॿुधाया। उहो 30,000 सम्झ अलाह जी राह में मूं ॾिना, ख़ैरात कई, अलाह जी राह में मूं ॾिना। सम्झ मुंहिंजी मिल्कियत उहा थी न जेका मूंखे अॻियां आख़िरत में कमु ईंदी। हालांकि हिन दुनिया में मूं उहा कमाई अलाह जी राह में ॾिनी जेका मूंखे अॻियां आख़िरत में मिलंदी। सम्झ मुंहिंजी मिल्कियत उहा आहे न सभु कुझु। बाक़ी जेके ॿिया मूं लाखों रुपया कमाया से मुंहिंजे कंहिं कम जा कोन्हे। ही दुनिया आरज़ी आहे, हिते माल मिल्कियत गॾु करे हिते ई पोयां खाईंदा राज ही हू सभु मुंहिंजे कम जी न थी न। जे अगरि इहा सभु आऊं ख़र्च करे छॾियां अलाह जी राह में त मूंखे आख़िरत में कमु ॾे। ची बढ़िया वाह जी ॻाल्हि कई अथई। ची बाबा तोखे मञो तो अले छा करे छॾियो? माना मूं त जेको कानून ठाहियो कूड़ ते क़तल पर बराल तो कूड़ खे माना अले छा करे छॾियो?
ची बस तोखे क़तल न कबो, तुंहिंजी ॻाल्हि सां माना आउं जो मुतमिन थी वियो आहियां, तूं बढ़िया वाह जो कमु कयो आहे। सो अबा बादशाह जेको आहे सो उन खे न मारियो, उन खे न क़तल कयो। सो बादशाह सलामत। हाणे इहा थी उन बादशाह जी माना ॻाल्हि, ॾिस कीअं कोल वचन हुआ, कीअं कूड़ ते क़तल वग़ैरह हूंदो, माना उन कयो ऐं कीअं वरी ॻाल्हि ज़ाहिर थी। ॾिस नेकी वारा माण्हू बि पिया आहिनि, तॾहिं इहो चवंदो त तव्हां बादशाह माण्हू जा कई कोल वचन वाइदा हले छा करियो। त उहो बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे, त फ़क़ीर यार ॻाल्हि तुम्हारी सफ़ा लखनि जी आहे, मुंहिंजो किस्सो कहाणी तूं ॿुधाए, तूं मुंहिंजे कम जो माण्हू आहे, तूं कई अहिड़ा किस्सा कहाणियूं मूंखे ॿुधाए जेका मुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद हूंदा। सो बहरहाल तोसां अहिड़ो कुझु न कयो वेंदो ऐं तूं मूं अची रह। अबा हाणे फ़क़ीर खे हिकिड़ो अबरो सबरो घर ॾिनई, माना पंहिंजे हिसाब सां फ़क़ीर उते रहणु लॻो, पघार हिन खे ॾींदो। हाणे जेका बि ॻाल्हि सलाह मशवरो हेॾां होॾां बादशाह उन फ़क़ीर सां खणी कंदो हो, ऐं को बि कमु हेॾां होॾां हूंदो, कंहिंखे न्यापो ॾियणु, कंहिंखे ख़त ॾियणु करणु हेॾां होॾां, माना फ़क़ीर खे चवंदो हो, फ़क़ीर वेंदो खणियो। हाणे इहा ॻाल्हि हुन वज़ीर खे न वणे, वज़ीर चवणु लॻो त हाणे हिन फ़क़ीर जो को न को बिलो करणु खपे। बादशाह असुल मूंखे पुछे ई कोन थो, फ़क़ीर खे खणी मथे ते चाढ़े रखियो आहे। अबा हाणे वज़ीर सोचणु लॻो कुझु न कुझु का टल का अटकल कजे। अबा हाणे वज़ीर साज़िशूं पियो करे फ़क़ीर खे कढाइण जूं, फ़क़ीर खे माराइण जूं। हाणे छा कयईं, वियो फ़क़ीर वटि राति वारे टाइम, शाम वारे टाइम वियो फ़क़ीर चवणु लॻो त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, मूं कई आहे तुंहिंजी दावत, अॼु हल दावत मुंहिंजी खा। फ़क़ीर चवणु लॻो त चलो ठीकु आहे, अगरि तूं मुंहिंजी दावत कई आहे त खाईंदासीं। अबा हाणे उहो वज़ीर उन फ़क़ीर खे वठी आयो पंहिंजे आस्थाने ते, पंहिंजे ओताक ते, तरह तरह जा खाधा खाराई, पर अहिड़ी दवा का हकीम खां वठी आयो कि अहिड़े खाधे में मिलाए छॾी जो फ़क़ीर त खणी खाई वियो। थोरी देरि खां पोइ फ़क़ीर जे वात मां रुॻो धप बदबू अचणु लॻी। हाणे भणिया फ़क़ीर चवणु लॻो त भणिया वाह जी धप बदबू अचे पई वात मज़ा छा आहे, तरह तरह जा ताम खाधा खाधा तम, थी सघे तंहिंजे करे हुजे। त हिते वज़ीर चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे वात मां तमामु जाम बदबू धप बि अचे। हाणे बादशाह जे अगरि वेंदे त बादशाह छा सोचींदो, चवंदो हीअ हले छा आहे, धप बि अचे हिन फ़क़ीर में जाम, मथां कुझु करे वेंदे। चयो ॻाल्हि सॼी हाणे साज़िश सॼी उन वज़ीर जी हुजे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त पोइ कीअं कजे, जी पोइ कीअं वरी छा, की वात तुंहिंजे में धप जाम आहे, हेॾां होॾां फ़क़ीर बादशाह तोखे घुराए त वञी, जे अगरि नक ते मुंहं ते हथु लाज़मी ॾिजां, जे अगरि पहिरीं ॻाल्हि त वञी न, जे अगरि वञी त पोइ माना लाज़मी ईअं कजां। चई अबा चलो ठीकु आहे। अबा हाणे फ़क़ीर मुंहं ते हथु ॾेई ऐं ठक सलामत पंहिंजे घर, वज़ीर जो उतां निकितो ठग आयो बादशाह ते, त बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, माण्हुनि खां मूं ख़बरूं चारूं ॿुधियूं आहिनि, फ़क़ीर तव्हांजूं गिलाऊं पियो करे। बादशाह जॾहिं ॻाल्हि ॿुधी, चई न फ़क़ीर यार अहिड़ो माण्हू आहे कोन, नेक दिलि माण्हू आहे, सुठो माण्हू आहे, कई किस्सा कहाणियूं मूंखे ॿुधायूं, कमु जहिड़ो माण्हू आहे, मुंहिंजी गिला थोरी कंदो। चई न गिला करे, जी पोइ गिला कहिड़ी थो करे, चई गिला इहा करे थो, हिन हुन माण्हू खे चवंदो हुते बादशाह जे वात मां तमामु बदबू ख़राबु अचे थी, धप अचे थी। बादशाह जेॾी महिल ॻाल्हाए थो करे थो, चई तव्हांखे टके जो करे हेॾियो आहे, ख्वार करे हेॾियो आहे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, बादशाह चवणु लॻो त यार ईअं नथो थी सघे। चई नथो थी सघे त घुराए। अबा हाणे न्यापो फ़क़ीर ॾांहुं कयो बादशाह, फ़क़ीर खे न्यापो मिलियो, हाणे फ़क़ीर न आयो। फ़क़ीर सोचियो त हाणे वात मुंहिंजे में बदबू तमामु जाम आहे, जेकर वेंदसि हले छा थींदो। अबा उहो सिपाही वग़ैरह वरी आयो, ठक सलामत बादशाह जी, बादशाह फ़क़ीर चयो त आऊं हाणे हींअर वांदो कोन्हे, सुबुह जो ईंदुसि। अबा हाणे बादशाह चवणु लॻो त इहो वरी छो, वरी चवणु लॻो त बादशाह सलामत ॾिठे न कोन ईंदो। बादशाह चवणु लॻो त न हुनखे चयो एमरजेंसी कमु आहे। अबा ठक सलामत अबा हू आयो, फ़क़ीर नेठि सिपाही चयो, फ़क़ीर आयो। हाणे फ़क़ीर जे वात मां धप बदबू अचे, नक ते हथु, मुंहं ते हथु। अबा ठक सलामत बादशाह जॾहिं ॾिठो त माना वञ वाक़ई जी यार हिन फ़क़ीर खे माना धप ऐं बदबू मुंहं मां अचे थी, तॾहिं त माना माण्हू तां माना मुंहिंजूं गिलाऊं वग़ैरह कंदो वठे न, तॾहिं त नक ते मुंहं ते हथु आहे। त हाणे बादशाह वधीक न पुछियो, बादशाह चवणु लॻो त बढ़िया फ़क़ीर थी सघे थो वज़ीर इहा ॻाल्हि कई आहे सच आहे, तॾहिं बि नक ऐं मुंहं ते हथु ॾियो, हिन वाह कुझु न चयो। बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे, फ़क़ीर चलो ठीकु आहे, मूंखे हिमड़ी तोखे ॾिसणो हो, कमु को कोन्हे, पर सुभाणे तोखे ॿुधायां, सुभाणे मूं वटि अचिजी ऐं हीअं तूं भले हलियो वञ। फ़क़ीर चवणु लॻो त चलो ठीकु आहे। फ़क़ीर वरी पंहिंजे हिसाब सां हलियो वियो। हाणे वज़ीर सुबुह जो उते फ़क़ीर खे बि घुरायो, फ़क़ीर सही थी हलियो। हाणे मुंहं ते वरी हथ वग़ैरह न हुजे। बादशाह चवणु लॻो त हाणे इन फ़क़ीर खे माराए। अब हाणे छा कई, हिकिड़ी ख़त हिकिड़ी चिठी बि उन में माना लिखी करे अची, हीअ हमरा तो वटि अचे थो, हिन खे बसि मारे छॾिजां। हाणे उहो ख़त केॾां कासाई ॾांहुं। अब हाणे बादशाह इहो लिखी छॾियो। वज़ीर चवणु लॻो त वज़ीर तूं वञ ॿाहिरि। वज़ीर वियो ॿाहिरि, फ़क़ीर खे हिन घुरायो, ख़त ॾाढो बंदि करे हेॾां होॾां बादशाह ॾिनो फ़क़ीर खे। चई फ़क़ीर वञ, हीअ खणी वञ फलाणे कासाई ॾांहुं वञ, उन कासाई खे चई वञ हीअ ॾे। हाणे उन चिठी में लिखी लियो त बाबा हीअ हमरा तो ॾांहुं ख़त खणी अचे पियो, हिन खे ख़तमु करे छॾिजां।
अबा ठक सलामत वज़ीर खे इहा ख़बर ई न हुजे। फ़क़ीर अबा उन बादशाह खां उहो ख़त खणी जॾहिं ॿाहिरि आयो, अबा ॿाहिरि आयो त वज़ीर जॾहिं ॾिठो त चवणु लॻो त हाणे भञा मुंहिंजी चाल कामयाबु न थी, नाकाम थी वेली। बादशाह त वरी बि हिन खे भाए पियो ऐं वरी बि ख़त चिठी ॾिनी सलाहकार करे रखियो त हीउ बि वरी केॾा न्यापो ऐं पैगाम खणे पियो वञे। अबा ठक सलामत वरी बादशाह खे इहा जन न कनि हुजे। अबा फ़क़ीर ॾांहुं वज़ीर आयो। वज़ीर चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर ॾे या चिठी ख़त मूंखे, तूं वञ, इहो कमु आउं थो करे अचां। चई न बादशाह मूंखे चयो अची कुझु ई कोन्हे, चई तूं माठ करे वञा पाण हितो वञा। अबा उहा ख़त चिठी खणी ऐं ठक सलामत अबा उहो वज़ीर वियो कासाई वटि। कासाई खे ॾिनी। कासाई अबा चिठी खणी ऐं वज़ीर त ॾिठो ई कोन्हे, हिन पढ़ी बाजी हीअ बादशाह जो आहे, वाह हीअ हमरा अचे थो, हिनखे ख़तमु करे हेॾां। अबा उन महिल कासाई सॾु कयो वज़ीर खे त वज़ीर हलिया अंदरि कमु आहे। अबा उन महिल वज़ीर खे वठी कासाई करे छॾियो पूरो। हाणे वज़ीर जो त कमु थी वियो तमामु। जॾहिं शाम अची थी त ठक सलामत अबा फ़क़ीर अची हाज़िर थियो बादशाह वटि। बादशाह जॾहिं फ़क़ीर ॾिठो जी फ़क़ीर ॾे ख़बर तूं सही सलामत हिते, इहो वरी कीअं? चई कीअं वरी कीअं? जी बादशाह सलामत छो ख़ैरो आहे? आउं त चई सही सलामत आहियां। चई पोइ वज़ीर? चई वज़ीर वियो हलियो। चई किॾां वियो? चई जेका चिठी तो मूंखे ॾिनी। चई हाओ। चयो चिठी खणियो आउं विस पे, पर वज़ीर चयो त इहा चिठी मूंखे ॾे, आउं थो वञा, तूं माठ करे वञ लियो। चई उहा चिठी मूंखां वज़ीर खणी वियो। चई वज़ीर खणी वियो त वज़ीर वियो आहे। अड़े वाह जो कमु थियो। अबा उन महिल बादशाह उतां निकितो ठक सलामत कासाई वटि। जी ॾे ख़बर चिठी हमरा खणे। जी हा हमरा चिठी खणे। चई पोइ वरी छा, जेको चिठी में लिखियलु मूं इहो कमु करे छॾियो। अबा वज़ीर थियो पूरो। उन महिल अबा उहो बादशाह मोटी आयो सिधो अची पंहिंजे आस्थाने ते, पंहिंजे महल। फ़क़ीर खे बि घुराए। चई फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, हीउ मसइलो हीअं, वज़ीर हीअ मूंसां ॻाल्हि कई हुई। थो हिते फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, न ई मूं तुंहिंजूं गिलाऊं कयूं जेका तो मूंसां हक़ीक़त कई आहे, न को मूं माण्हुनि खे चयो। दरअसल इहे वज़ीर मुंहिंजी कई हुई दावत, उन दावत में मूंखे खाधो वग़ैरह को अहिड़ो खाराईं जंहिं मुंहिंजा वात मुंहिंजे में बदबू थी वई। तॾहिं आउं तो वटि आयो त मुंहिंजे नक मुंहं ते हथु हो त मतां बादशाह खे का धप वग़ैरह अचे त बादशाह छा चवे, तंहिंजे करे मुंहिंजे मुंहं ते इहो ई हो। पर मूंखे कहिड़ी ख़बर त इहो सॼो कमु उन वज़ीर जो आहे। हसद साड़ बुराई हुनजे दिलि में मुंहिंजे लाइ आहे। तो बादशाह ॾिठई न, मूं तोखे चयो न जेको चङाई करे त उन सां चङाई कजे, ऐं जेको बुराई करे थो त उन सां बुराई न कजे, उनखे उनजी बुराई पुॼंदी। तो ॾिठई न, हुन मुंहिंजे लाइ बुराई सोची बुराई कई, सो उन बुराई उनजी पंहिंजी बुराई में वञी पाण वियो उन कासाई वटि मारिजी वियो। तो ॾिठी न इहो थिए अदल इंसाफ़। ऐं बादशाह सलामत मूं तोखे चयो न बादशाहनि जा वचन कोल वाइदा हिकिड़ा ई हूंदा आहिनि। कहाणी तोखे मूं ॿुधाई बि हुई। तो ॾिठई न, तूं उन वज़ीर जी ॻाल्हि ते यकीन भरोसो करे वेही रहे मूंखे मारण जे लाइ, पर ॾिस चङाई चङाई हूंदी आहे, बुराई बुराई हूंदी आहे। सो तोखे मूं कहाणी किसे ॿुधायो त अमी बादशाह माण्हू हुयो, केॾी महिल अवांजी कहिड़ी ॻाल्हि, केॾी महिल अवांजी कहिड़ी ॻाल्हि। इहा बादशाही आई तोखे, तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे। आउं वञा पियो अलाह जी राह ते ई सही आहे, अलाह जी इबादत कंदुसि घटि में घटि, उहो त आहे मञण वारो, ॾियण वारो, करण वारो, मुंहिंजी आख़िर भली थी पवंदी। बादशाह अबा घणी चयो पर फ़क़ीर न मञियो। फ़क़ीर उहा बादशाह जी बादशाही छॾींदे ठक सलामत अबा निकितो हुतां। तो वरी पंहिंजे हिसाब सां अलाह जी इबादत कंदो रहियो, हितां हुतां केरु ख़ैर ख़ैरात ॾींदो रहियो ऐं पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारण लॻो। बादशाह पंहिंजो वज़ीर विञाए वेही रहियो। वज़ीर पंहिंजी आदतनि ते वञी मोह, जेको बुराइयूं कंदो हो त बुराई जे नतीजे में वञी मोह। तो दोस्तो चङाई जो नतीजो चङाई हूंदो आहे, बुराई जो नतीजो बुराई हूंदो आहे। सो इहे आहिनि बादशाहनि जा ॻाल्हियूं कोल, चङाई जा नतीजा, बुराइनि जा नतीजा। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो।